بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه والصلاة والسلام على نبينا محمد وآله الحمد لله الله جو شكر आज इंसान सॼी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे शुक्र ऐं हमद अल्लाह जी नेमत जेके अणखुट आहिनि हीअ असांजो तअम्मुलात क़ुरआनिया जेको असांजो बरनामज आहे तअम्मुलात क़ुरआनिया हीअ आहे 146 हिसो 146 हिसो ऐं तअम्मुलात असीं छो था कयूं जीअं बि दोस्तनि खे सदाईं ॿुधाईंदा आहियूं त अल्लाह ताला असांखे जिथे किथे क़ुर में इहो चए थो त क़ुर खे पढ़ो क़ुर खे सम्झो मुख़्तसर जेको तव्हांखे आयतो ॿुधाईंदो जीअं सूरत अल-मुमिनून में 68 आयत चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ौल हिन क़ुर खे कोन था तदब्बुर कनि छो नथा सम्झनि ऐं छो नथा हिन ते अमल कनि वरी सूरत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो अफ़ला यतदब्बरून अलक़ुरआन अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा इहो 44 आयत सूरत मुहम्मद चए थो हिन क़ुर खे छो नथा पढ़नि छो नथा सम्झनि जा हिननि जे दिलनि खे ताला लॻी आहे ईअं काफ़ी आयतूं जिते किथे सॼे क़ुर में अल्लाह ताला असांखे तंबीह करे थो त क़ुर पढ़ो ऐं क़ुर सम्झो ऐं क़ुर ते अमल कयो ऐं हिन क़ुर जा मोजिज़ा ॾिसो सो अॼु जेको असां वटि आहे अल्लाह करम सां जेके आयत ते असीं नज़र कयूं था इहा आयत सूरत अल-हुजुरात जी आहे सूरत अल-हुजुरात में जेके आयत आहे 13 नंबर आयत जेकी आहे उहा कहिड़ी आयत आहे अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम इहो ॾिसो न आयत नंढड़ी आहे पर ॾिसो न अजीब सॼी दुनिया खे धोई छॾींदी इन आयत में छा आहे इन आयत में ॾिसो सूरत अल-हुजुरात पहिरियां सॼी असां इंसाननि खे अदब सेखारणु आई आहे इन में सभु रुॻो तवजीह आहिनि असांखे त हीअ कयो हीअ न कयो हीअं कयो हीअं न कयो हीअ भला अमलनि हीअ बुरा अमलनि सूरत अल-हुजुरात जेकी अज़ीम हिकिड़ी सूरत आहे क़ुर सॼो अज़ीम आहे त हिन में ई अलाह साईं चए थो त इन अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम ॾिसो न अलाह साईं चए थो मूं वटि करीम मूं वटि वेझो मूं वटि भलो केरु आहे अतक़ाकुम जेको परहेज़गार वधीक हूंदो उहो मुंहिंजो हूंदो मुंहिंजे वेझे हूंदो ऐं मूंखे उहो वधीक प्यारो हूंदो इन में ॾिसो था त सभु शइ नसब ख़तमु थी वियो केरु न चवंदो यार मां शाह हा मां सईद हा मां अहल बैत मां हा ऐं उन्हनि जो शान बि आहे मथे ते आहिनि असांजे नबी करीम जा ख़ानदान आहिनि उन्हनि जो खून आहे पर हीअ आयत हिते जेके अल्लाह ताला जे क़ुर में इहा सभु शइ ख़तमु करे छॾी खणी नबी करीम जो ख़ानदान हुजे अहल बैत हुजे नबी जो औलाद फ़ातिमा ज़हरा हज़रत अली जो औलाद हुजे पर बेनिमाज़ी हूंदो ऐं तूं निमाज़ी आहीं त तूं हुन खां भलो आहीं तूं खणी कहिड़ी बि ज़ात हुजे हल्की ज़ात जीअं चवंदा आहिनि असां वटि यार हल्की ज़ात आहे हल्की ज़ात कान्हे सभु ॾाढे आदम जा औलाद हूं ॾाढी हवा जा औलाद हूं असीं सभिनि जा उन्हनि जा औलाद हूं पोइ के अलाह ॾे वेझो आहे को परे आहे हिन आयत जे वजह सां अल्लाह ताला असांखे क़ुर में जेको चई छो इन अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम हाणे तक़वा वारो जेको मुत्तक़ी आहे जेको परहेज़गार आहे जेको दीनदार आहे अलाह ॾे भलो आहे पोइ खणी कहिड़ी ज़ात बि हुजे उनजी अरबी हुजे अजमी हुजे इफ़रीगी हुजे अछो हुजे ॻाढ़ो हुजे अखियूं सुरमयो हुजनिसि कारो हुजे कहिड़ो बि हुजे ग़रीब हुजे मिसकीन हुजे लटा न हुजनि जान ते पर अल्लाह खे प्यारो उहो अथई जेको वधीक मुत्तक़ी हूंदो हराम खां बचंदो ऐं मुत्तक़ी छा आहे इन में अफ़ज़ल न उलमा चवंदा त नसब सां न आहे न पैसनि सां आहे पर अल्लाह खां जेको वधीक डिॼंदो ऐं डिॼंदो कीअं माण्हुनि खे न ॾेखारे दिलि में डिॼे अल्लाह खां ऐं अमल करे अल्लाह खां डिॼंदे त निमाज़ पढ़ंदे अल्लाह खां डिॼंदे तूं हराम न खाईंदे तूं अल्लाह खां डिॼंदे बुराइनि खां बचंदे हराम खां ऐं अल्लाह खां डिॼंदे त हर हराम नंढे वॾी ॻाल्हि खां बचंदे गिला न कंदे इहा आहे तक़वा अल्लाह ख़शियतहुम वल क़ियाम बिफ़राइद ऐं अल्लाह जा फ़र्ज़ पढ़ंदे ऐं अल्लाह जे हर शइ खां अल्लाह सां असांखे झले थो गुनाहनि खां ॾोहनि खां इन खां बचंदे मकरूह शइ खां बचंदे इन खां शयुनि खां इंसानु परे थींदो त अल्लाह राज़ी हुजे मां अल्लाह वटि वञा मां साफ़ु हुजां ऐं दिलि मुंहिंजी साफ़ु हुजे मिटनि सां परावनि सां पाड़े वारनि सां कंहिंसां बि कावड़ियल न हुजां त इहा आहे हिकिड़ी अल्लाह ताला जी तरफ़ां असांखे अल्लाह ताला हिकिड़ो तोहफ़ो क़ुर में ॾिसो हीअ आयत चए थो इन अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम छो जाहिलियत में ईअं कोन हूंदा चवंदा असीं सरदार हूं असीं वॾा हूं ऐं हीअ ग़ुलाम आहिनि हल्का आहिनि हिननि जूं ज़ातियूं हल्कियूं आहिनि इहे हींअर ताईं बि असांजे मुल्कनि में ॾिसो था चवंदा हीअ हल्की ज़ात आहे असांजी वॾी ज़ात आहे असीं हीअं हूं असीं ताक़तवर हूं असीं अल्लाह वटि वॾो उहो आहे जेको वधीक मुत्तक़ी हूंदो
छो अल्लाह ताला ॿी जॻह ते बि चए थो शुऊब व क़बाइल लितआरफ़ू, अल्लाह ताला चए थो मां सिर्फ़ु तव्हांखे ज़ातियूं या क़बीला या क़ौमूं इहे करे तव्हांखे ईअं कयो आहे त तव्हां हिक ॿिए खे सुञाणो। लितआरफ़ू वलैस लितफ़ाख़रू, सिर्फ़ु सुञाणो हिक ॿिए खे त हीअ फ़िलाणी ज़ात आहे, हीअ फ़िलाणी ज़ात आहे, हीअ फ़िलाणे क़ौम मां आहे, फ़िलाणे क़ौम मां आहे, फ़िलाणे शहर जो आहिनि, फ़िलाणे पासे जा आहिनि, फ़िलाणे ॻोठ जा आहिनि। इन जे करे ईअं न त असीं फ़ख़ुरु कयूं त असीं फ़िलाणी ज़ात ऐं फ़िलाणी ॻोठ तव्हां छा हो, न, इहो अलाह वटि अलाह खे शइ इहा पसंदि न आहे। सभु असीं ॾाढे आदम जा औलाद हूं ऐं ॾाढे हवा जा औलाद हूं। अलाह वटि प्यारो उहो आहे जेको मुतक़ी हूंदो ऐं जेको फ़ख़ुरु कंदो इन शइ ते, उहो हिकिड़ो जाहिल आहे ऐं अलाह खे उहो न पसंदि हूंदो आहे। छो जो नसब त ख़तमु थी वेंदे, तूं मरी जंहिं ॾींहुं न साह निकिरंदी त माण्हू क़ब्र में तोखे चवंदा त फ़िलाणे ज़ात वारो आयो, फ़िलाणो वॾेरो आहे या ज़मींदार आहे या फ़िलाणो पैसे वारो आहे या फ़िलाणो अमीर आहे या बादशाह आहे या वज़ीर आहे, न जज आहे, कुझु कोन्हे। उते छा चवंदा हुआ, फ़िलाणो जो पुटु आयो अथव, हाणे इन खां हिसाबु वठो। इन अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम। उते क़ब्र में मलाइक इहो कोन पुछंदे तो बा कहिड़ी ज़ात खणी आयो हीअ ॿुधा। ठुप इहो ज़ातियूं ख़तमु थी वियूं। क़यामत ॾींहुं उघाड़ा बि, पेर उघाड़ा, जान उघाड़ी, सभिनि जूं नज़रूं मथे अलाह ॾे हूंदो, या अलाह असांजा गुनाह माफ़ु करे। केरु कोन चवंदो यार मां फ़िलाणी ज़ात आहियां, मां फ़िलाणी ज़ात आहियां, मां फ़िलाणी क़ौम मां आहियां। सभु ख़तमु थी वेंदियूं ज़ातियूं। हाणे उहो छो ख़तमु थी वेंदियूं हिते छो हिते असीं उन ते फ़ख़ुरु था कयूं असीं फ़िलाणी ज़ात आहियूं, तव्हां हल्की ज़ात हो, छा तव्हांखे वधीक हथ आहिनि, वधीक पेर आहिनि, वधीक अखियूं आहिनि, छा बसि रुॻो माण्हुनि जी जहालत में। छो जो तफ़ाख़ुरु, इहो फ़ख़ुरु जेको आहे नबी करीम चए थो क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत न छॾींदी। फ़ख़ुरु कंदा इंसाब सां, असांजी फ़िलाणी क़ौम आहे, असां फ़िलाणी क़ौम जा हो, असांजी क़ौम ताक़त वारी आहे, असांजी क़ौम इहे थींदा रहंदा आहिनि चकर दुनिया जा। अॼु हिन टाइम में, हिन 100 साल में हिन तुंहिंजी ज़ात मथे चढ़ी वई आहे, मथे थी वई आहे, पोइ सियासत में या ताक़त में या जहिड़नि में या पैसनि में, ॾिसंदे ॿियो 100 साल जेको ईंदो उन में वरी तुंहिंजी ज़ात हेठि थी वेंदी, वरी ॿी ज़ात चढ़ी वेंदी। इहो दुनिया जा हिकिड़ा चकर आहिनि। इन अक्रमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, अलाह साईं चए थो प्यारो मूंखे उहो आहे जेको वधीक मुतक़ी हूंदो ऐं मूंखां जेको ॾिजंदो ऐं मुंहिंजे फ़रीज़नि ते फ़र्ज़ पूरा कंदो ऐं सुनतूं पूरो कंदो ऐं नबी करीम जे चवण ते हलंदो, उहो वधीक प्यारो। ऐं जेके क़बीला या ज़ातियूं आहिनि त इहो सभु कमु कोन थींदा। हिते अलाह ताला क़ुर ॿी जॻह ते चए थो त जअलकुम शुऊबन व क़बाइल लितआरफ़ू, तव्हांखे ज़ातियूं कयूं आहिनि, तव्हांखे क़बीला कया आहिनि, तव्हांखे मुख़्तलिफ़ ज़बानूं करे छॾियो, सिर्फ़ु तव्हां हिक ॿिए खे सुञाणो। सभई न हिकिड़ी ज़ात हुजे हा, हिकिड़ो रंग हुजे हा, हिकिड़ी ज़बान हुजे हा त कमु ॾाढो ॾुखियो थिए हा। पर अलाह जी हिकमत आहे इन शइ में त हर को हिकिड़ो ॿी ज़ात हुजे, ॿी ज़बान हुजे, के नंढा हुजनि, के कद जा वॾा हुजनि, के ताक़त वारा हुजनि, पर इहे सभु अलाह जे तरफ़ां, सभु अलाह जी मख़लूक आहे ऐं अलाह खे प्यारी आहे। केरु न चए त यार हीअ अलाह ॾे वेझा आहिनि, हीअ अलाह जा वली, तव्हांजे क़ौम मां घणा आहिनि त तव्हां अलाह ॾे प्यारा हो। जे असांजे क़ौम में वधीक आहिनि त पोइ असां अलाह ॾे वेझो हूं। ऐं इहो कोन थींदो त ज़ात जेके सियासत में आहिनि, जा हुक्मरान आहिनि, जा जज आहिनि, जा आफ़ीसर आहिनि, उहे अलाह खे प्यारा आहिनि, न। हींअर ॾिसंदो त काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे घणा जेके आहिनि ड्यूटियुनि में आहिनि ऐं हुक्मराननि सां आहिनि, जा ताक़त वारा पंहिंजे पाण खे सम्झनि था, पर अलाह वटि हू ख़ासि कोन आहिनि। मिसदाक़ जेको थींदो आहे, सच जेको हलंदो आहे ऐं घणो जेको कमु हलंदो क़यामत ॾींहुं ऐं मौत खां पोइ, त उहो अलाह खां तव्हां किथे हो, केतिरो परे हो, वेझो हो, परे हो, अलाह तव्हां ते राज़ी आहे या न। इहो आहे मइयार जेको उलमा चवनि था त मइयार इहो हूंदो आहे त अलाह खां केतिरो तव्हां परे हो। तव्हांजे क़ौम में आलिम घणा आहिनि, तव्हांजे क़ौम में इमाम तव्हां निमाज़ पढ़ण वारा घणा आहिनि, हाफ़िज़ घणा आहिनि, मुतक़ी घणा आहिनि, मुजाहिद घणा आहिनि, इहे जेके ॿुधायो त तव्हां वधीक हो त पोइ हा चवंदासीं, हा फ़ख़ुरु करे सघो था त भई असांजे क़ौम में 1000 हाफ़िज़ आहे, 2000 हाफ़िज़ आहे ऐं असां वटि 100 आलिम आहे। बाक़ी कंहिं क़ौम में ॾिसंदे चवंदा त वॾी ॻाल्हि कंदा त असां जहिड़ो केरु कोन्हे। ॾिसंदे हुन में न क़ुर जा हाफ़िज़, न उन्हनि क़ुर ते अमल करण वारा, न ॾिसंदे त उन्हनि में को आलिम हूंदा। बाक़ी हू फ़ख़ुरु करे वॾी ॻाल्हि कंदा त असां हीअं हो, असीं हीअं हो। छा में ही वॾा हो, छा में हो, ॾंडे में, गारियुनि में, या थेलनि में, या झेड़े में, इन में ॾाढा हो।
मौत खां पोइ इहो सभु ख़तमु थी वेंदो, का शइ इन मां तव्हांजी कान बचंदी ऐं कंहिंजी बि न बचंदी। तंहिंजे करे अलाह ताईं हिते चए थो इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, मूं वटि अलाह वटि इहो ई इंसानु करीम हूंदो, अहिड़ो भलो हूंदो, उहो ई भलो हूंदो जेको वधीक मुतक़ी हूंदो, जेको वधीक दिलि साफ़ु हूंदी। तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में काफ़ी जॻहनि ते चए थो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, हा मूं वटि उहो भलो आहे जेको पंहिंजी दिलि साफ़ु खणी आयो, अछी दिलि खणी आयो, न कंहिं ते कावड़, न त कंहिं ते बोग़, न कंहिंजो हक़ु खाई आयो। उहो जेको दिलि साफ़ु खणी ईंदो अलाह वटि, अलाह खे उहो प्यारो अथव, उहो अलाह खे वेझो अथव। इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, अलाह ताला चए थो, अलाह ताला ॿी जॻह ते इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, इन जॻह ते ॿी जॻह ते ॿी आयत में चए थो त इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, जेको दिलि साफ़ु खणी आयो, बाक़ी न उन कावड़ियल जा दिलियूं कारियूं लॻी पियूं हिक ॿिए ते सोटनि ते, मारोटनि ते, पुफाटनि ते, पाड़े वारनि ते, या कंहिं माण्हुनि ते, रुॻो इहो जेको हिक़्द हसद ॿिन्ही हंधि जे लाइ असीं पंहिंजी दिलि कारे करे छॾियो, इहो हिकिड़ो सियाणे माण्हू जो कमु न आहे। असांखे हिते हिकिड़ो मुरूर जो इदारे जो हिकिड़ो किसो पियो ॿुधाए, चए पियो त हादसो थियो वॾे रोड ते, वॾो हादसो, ॾुखियो हादसो, उन गाॾी में 3 माण्हू, हिकिड़े में हादसो, 2 खे चए पियो त असीं पुलिस वारा जेके आहिनि एम्बुलेंस वारा उन्हनि खे छिके उन्हनि खे कढियोसीं, ऐं 3 जेको हो लोह जे विच में चिपजी पियो हो, न पियो निकिरे। हाणे उन जा उज़बा कटियूं, हाणे गाॾी सफ़ा हुन ते हिकु ॿिए गॾु थी हुई मास सां, त उनखे चऊं पिया त उहो साहु पियो निकिरे, उनजो दांहूं पियो करे, त उनखे चवनि पिया त पुलिस वारो जेको चएसि पियो ला इलाहा इल्लल्लाह, चओ कलमो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह, त हुन छा चयो, हुन इहो लफ़्ज़ पियो चए अना फ़ी सक़र, अना फ़ी सक़र, मां सक़र में आहियां, सक़र में आहियां। त हू पुलिस वारो आम माण्हू चए पियो सक़र छा आहे, त हुन ॿियनि पुलिस वारनि चयोसि हू ॾेठो ईअं चई हू मरी वियो, हू उते गाॾियुनि जे लोह जे विच में हुनजो साहु वियो हलियो। हुन पुलिस वारो पुछियो हीअ छा पियो चए त मां सक़र छा आहे, मां सक़र में आहियां। त हुन हिकिड़े ॿियो जेको थोरो पढ़ियल हो, थोरो निमाज़ी हो, उन चयसि अलाह ताला क़ुर में चए थो सूरत मुद्दसिर मां सलककुम फ़ी सक़र, मलाइका क़यामत ॾींहुं पुछंदा त तव्हां सक़र, हिकिड़ी वादी आहे, हिकिड़ी खॾ आहे, हिकिड़ी वॾी खाई आहे दोज़ख में, उनजो नालो आहे सक़र। त क़यामत ॾींहुं जेके हू मलाइका पुछंदा हुन दोज़किन खां त हिन त अहिड़ी खाई में तव्हां कीअं आयो, मां सलककुम फ़ी सक़र, त हुननि जवाबु इहो ॾिनो त क़ालू लम नकुम मिनल मुसल्लीन, असीं निमाज़ी कोन हासीं, असीं निमाज़ी कोन हासीं। सो हुन पुलिस वारे खे ख़बर पइजी वई त हीउ पाण चए पियो पंहिंजे पाण ते त मां सक़र में आहियां, छाजे लाइ सक़र में आहियां, त छो जो हू उनखे ख़बर हुई त मां निमाज़ी न आहियां। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त निमाज़ पढ़ूं ऐं इन्हनि कमनि खां असीं बचूं, ॾोहनि गुनाहनि खां जेके अलाह खे नाराज़ था कनि। हदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।